नाज़रीन, नवाब शाह में मोटरसाइकिल ते सवारी कंदड़ तारिक उर्फ पप्पू चना ओचितो वॾियुनि गाॾियुनि ऐं महांगियुनि गाॾियुनि ते अची वियो आहे। नेब FIA तौड़े एंटी करप्शन तारिक उर्फ पप्पू चना जे मामले ते मुजरिमाणी ख़ामोशी अख़्तियार करे वरिती आहे। सियासी आशीर्वाद सबबि तारिक उर्फ पप्पू चना खे सॼी सिंध में शाखनि पकियन करण, शाखनि ऐं सिम नालनि जे खाटी करण, सिम नाला ठाहिण, LBOD पंपिंग स्टेशन समेत ॿिया ठीका ॾिना वञनि था। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था मंज़ूर बुघियो जी ही रिपोर्ट। नाज़रीन, हिन वक़्तु आउं सकरंड वेझो रोड़ी केनाल जे हिन बुटी मोरी ते मौजूदु आहियां। हिन मोरीअ ते अचण जो असांजो मक़सदु इहो आहे त जेके रोड़ी केनाल जा ठीका हुजनि, सिम नालनि जा जेके खाटियूं थींदियूं हुजनि या जेके शाखूं पकियूं थींदियूं हुजनि या वरी जेके LBOD डिवीज़न आहे उन में जेके पंपिंग स्टेशन लॻायूं वेंदियूं आहिनि सिम जो पाणी कढण जे लाइ, उहे केतिरे क़दुरु कमु कनि थियूं। हीउ जेको रोड़ी केनाल जी पुल आहे इन खां परी साइड ते 3 साल अॻु जेको आहे वाह कढियो। हिते जेके माण्हू हिते रहनि था इलाइक़े वासी, उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त इहे जेके सिम नाला आहिनि उहे कमु कनि था या न, या जेके ही पंपिंग स्टेशन आहिनि उहे कमु कनि थियूं या न, ऐं आख़िर हिन ठीके ॾियण जो वजह छा आहे ऐं ही करोड़ों रुपया ठीका जेके इन्हनि माण्हुनि खे छो था ॾिना वञनि, ऐं पप्पू चने जी असुल कहाणी मालूम कयूं था। कोई सिम नालो इन जे करे मंज़ूर कयो वियो त जेके ग़रीबनि जूं ज़मीनूं आबाद थियनि। पोइ मेहरली जमाली, शेर मोहम्मद बिरोई, कुंभ ऐं खॾड़ खां ही सिम नालो जेको सो मंज़ूर थियो। इन जेको प्रोजेक्ट हो 10 करोड़ जो। उन वक़्त जो जेको इंजीनियर हो अमजद मेमून हो। अमजद मेमून खां पोइ वरी जेको असां अमजद मेमून सां ॻाल्हि ॿोल कई त अमजद मेमून खे मूं चयो असांखे तव्हां PC 1 ॾियो त तव्हांखे असांखे ख़बर पए थी जेको कमु केतिरे जो आहे। अमजद मेमून असांखे जेका असां PC कोड ॾिनी, उन खां पोइ वरी जॾहिं हुनखे AC बि करे मुक़ररु कयो, उन खां पोइ वरी हिननि AC जो इंजीनियर ज़हीर मेमून खे कयो वियो। असां वटि आई 2010 में बोर्ड जंहिंजे पाणी 8 खां 10 महीना पाणी ते मौजूदु हो। ते बिरोई हुन खां खॾड़ खां पाणी यको इलाइक़ो पूरो बुॾल हो। हुन मज़े पोइ उन सहूलियत लाइ करे असांखे माना पाणी कढण जहिड़ो बारिश वारे समय ज़मीनी जे हिसाब सां असांखे त सम्झ में कोन थो अचे त को हिन मां असांखे ज़मीनी फ़ाइदो पियो आहे। छो त ज़मीन में सेमू या कलर उहो आहे जेके असल जेके जड़ आहे हिन जी सिम नाले जी या सिम जी, त उहा तव्हां ब्रांच जे कपर खां वठी कुंभनि ते हलिया वेंदा न त इन साइड तव्हांखे यको पाणी माना बीठी नज़र ईंदो आहे, माना जंहिंजो को निकाल अञा ताईं मौजूदु न आहे। हीउ सिर्फ़ु हितां ॾिनो वियो आहे को बारिश जे हिसाब सां या कंहिं ज़मीन जेको सेको कढे उहा सेके जे हिसाब सां न आहे। मशीन हलंदी आहे जेसीं ताईं ट्रांसफार्म ओके आहे, आहिनि पंहिंजे हिसाब सां को बिरोई साहब आहे त उहे अचनि वञनि था पंहिंजी ड्यूटी जे हिसाब सां अंजाम ॾियनि था। ट्रांसफार्म अगरि ख़राबु थिए थो त हू पंहिंजे ज़ाती गिंदीअ में ख़र्च करे ट्रांसफार्म ठाहे वरी